करमपुर ऐं बरपासे में चाबी चोरी ऐं मिल्कियत चोरी जूं वारदातूं रुकजी न सघियूं। करमपुर मां कुछ अरसे दौरान लगभग 20 मोटरसाइकिलूं चोरी थी वयूं। करमपुर पुलिस मुलविस जवाबदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई करण बजाय अगूर निंड सुतल। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख ऐं सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली खान बिजाणी जे नोटिस बावजूद मुतासिरीन खे इंसाफ न मिलियो। शहरी ऐं इलाइक़े वासी सख़्त परेशान। अॼु ताज़े वाक़े में नामालूम चाबी चोर महेंद्र कुमार लाजोमल जी मोटरसाइकिल चोरी करे विया। नाज़रीन, ख़बर है करमपुर ऐं बरपासे में काफ़ी अरसे खां मोटरसाइकिल चाबी चोरी ऐं फुर जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। कुछ महीननि दौरान करमपुर शहर में लगभग 20 मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि। अॼु ताज़े वाक़े में नामालूम चाबी चोर जामिया मस्जिद मोहल्ले मां हिंदू वापारी महेंद्र कुमार लाजोमल जी घर ॿाहिरां बीठल 2018 सीडी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख ऐं सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली खान बिजाणी जे नोटिस बावजूद करमपुर पुलिस जी कन तां जूं बि न चुरी। करमपुर पुलिस चोरी थियल मोटरसाइकिल मां हिक बि मोटरसाइकिल रिकवर न कराई। उन जे बावजूद करमपुर ऐं बरपासे में बदअमनी जो सिलसिलो रुकजी न सघियो। शहरी ऐं इलाइक़े वासी पाण खे गैर महफ़ूज़ समझी परेशानी वारी ज़िंदगी खाइण ते मजबूर आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।